त्याग कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी सालगिरह ते पैगाम जारी कंदे चयो आहे त अॼु क़ौम खे क़ाइदे आज़म जे असूलनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। हुन चयो त क़ाइदे जे असूलनि ते अमल करण ई ख़राज अक़ीदत जो बहितरीन तरीक़ो आहे। क़ाइदे आज़म जे असूलनि ते अमल करे मुल्क खे फ़लाही रियासत बणाए सघिजे थो। अवां खे आगाह कई पिया। संदसि चवणु हो त असांखे मुल्की तरक़ी लाइ ॾींहं राति महिनत करणी पवंदी। भारत में वधंदड़ मज़हबी नफ़रतूं ॿ क़ौमी नज़रिये जी सदाकत साबित कनि थियूं। ख़बर अवां सां शेयर कई पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी सालगिरह ते पैगाम जारी कंदे चयो आहे त अॼु क़ौम खे क़ाइदे आज़म जे असूलनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। हुन चयो त क़ाइदे जे असूलनि ते अमल करण ई ख़राज अक़ीदत जो बहितरीन तरीक़ो आहे। क़ाइदे आज़म जे असूलनि ते अमल करे मुल्क खे फ़लाही रियासत बणाए सघिजे थो। संदसि चवणु हो त असांखे मुल्की तरक़ी लाइ ॾींहं राति महिनत करणी पवंदी। भारत में वधंदड़ मज़हबी नफ़रतूं ॿ क़ौमी नज़रिये जी सदाकत साबित कनि थियूं।